एकड़ी दुनिया जे साइंसदानन कैमरा ठाही आ जंहिंमें मौलवीअ जो आवाज़ मौलवीअ जो मुंहुं नज़र पियो अचे आवाज़ भरजे पियो। तव्हां सुभाणे कंहिं मौलवीअ खे चओ त कल कादन ॻोठ में तव्हां ही वाइज़ कयो ऐं मौलवी इनकार करे त तव्हीं उन जे साम्हूं सही अवां हो या को ॿियो आ। अवां को कोई दोस्त पुछे तव्हीं कल जलसे में हुयो साईं मां न हुयो में बाबा हीअ तस्वीर तुझी आ या ॿिए आ। अगे दुनिया न मञींदी ही त क़ुरान जेका ॻाल्हि करे थो त मां कमंद में गुनाह कयो कमरे में गुनाह कयो बंगले में गुनाह कयो हवाई जहाज में गुनाह कयो कार जा शीशा बंद करे गुनाह कयो। इन जी खबर वरी क़यामत में ईंदी वरी सामू नक्शो इंदो वरी हे किताब इंदा मुल्लन त हणी हंध करे छॾियो। इन जे करे खाओ पियो मस्त थियो गुनाह कयो बन्ना सोरियो माल खाओ जेको वणे व कयो ज़िनाऊं कयो परावा लोलाड़ ताड़ियो कोई मसइलो कोने। अगे माण्हू इहे जवाब ॾींदा हा पर हाणे दुनिया के जवाब ॾियण जी ताक़त कोने रस्ता बंद आहिनि। जेका ॻाल्हि क़ुरान कई उहा सची आहे। मुंहिंजे गुज़ारो आलम असां बेलगाम थी विया हूं पंहिंजी इज्जत हया ज़ाल गैरत मौजूदा तॾहिं बि ॿियनि जूं न्याणियूं पियो ॾिसे पंहिंजी ज़मीन पंहिंजो माल अबे अमड़ जो छॾियल उहो तुझे खाइण लाइ गंजो आहे तॾहिं बि वेठो परावा खाता वञे ऐं परायूं बनियूं सोरे। कुछ खुदा जो खौफ भी अथी कदें तोखे नजर भी पई तो सुभाणे पत्थर थींदो सजो मामलो खुलंदो सजी दुनिया जे सामू नक्शो इंदो इनकार करण जी जगह ही न हुंदी ताकत ही न हुंदी। अज जदी दुनिया एरी मशीनरी ठाई आ तो बिलाल जरदारी हिय चयो नवाज शरीफ कल कलो कोडी चयो मां सस्ता पकंद में फलाने मौलवी हे वाइज कयो हियर वो न जो वाइज सामू बीठो आ खुदा जे कुरान 1400 साल अग में चयो तो तवां जे अमलन जो भी क़यामत में किताब खुलंदो। कुरान पढ़ो फरमाई व कुल्ल इंसान अल्ज़मनाहु ताइरहु फी उनुक़ि व नुख़रिजु लहू यौमल क़ियामत किताबन यल्क़ाहु मंशूरा इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौम अलैका हसीबा मन इहतदा फ़इन्नमा यहतदी लिनफ़्सि व मन ज़ल्ल फ़इन्नमा यज़िल्लु अलैहा वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। चो समूरा कुरान सचो कादन गोठ जा मुसलमान हो कोठे जा हिंगोरे जा पने आकिल जा कलमे पढ़ंदड़ अमीर हो गरीब हो जमींदार हो भोतार हो वडेरो तवा बंद लिफाफन में रुश्वत वठी पैसा वठी मानुन जा फैसला का फेरियो वरी जो पुछेस तो चवंदो तो हर रमजान में मां पोयूं डा को मस्जिद नबवी में वेंदो आ भली वञ हाँ भलो अमल रोजा खोल रहा है भलो अमल
हर साल में हिकड़ो किलो दे भलो अमल आ, हर साल हिकड़ो जलसो कराए यो भलो अमल आ। पर जे कदे कूड़ ते पैसन ते गलत फतवा दई ऐं कहीं नाहकीअ जे बिचीअ में खून विधुई ऐं जेको असुल हुयो उन के छडे दिनी तो पोते ते इत्काफा पो तोड़े मस्जिद नबी में मरे भी न तभी खुदा वट पादरन को न बची सगंदे। मुगे कल एकड़े खिलंदे चयो आ खिलण जो खिलण भी हाँ सही चयो त ता वाइज सागो कंदा हो। अब जय दी को इंसान पैदा थियो आ मानी सागे वात दो खाइंदो आ या कनन दो जो को रस्तो मुकर्रर मां अर्ज यो कया मां जो उन दोस्त लगे तो मुझे मजबूरी आहे जो असा वटे फजाइल ते लठ दी लगे हर जुमे ते नमाज पढ़ी हेतरा दफा दुरूद पढ़ो 80 साल जा गुनाह माफ। यो तो लिखो पियो वडा वडा मस्जिदन में चाट लगा पिया फजाइल ते त लठया पर हे जेके नूथ था चन नूथ इनन के काडे कयो जो सावन मिर्चन गाढ़न मिर्चन मसाले में भाजी में गियो सरस पवण ते मुर्स सालन के तलाकू दजन वरी मुर्स का छोरी घणी शय जाल जी न मनी त पी मा जाला उन जो छोकरियों रुसाए ए विहारे जा छडन 4-4 साल छोरियों वेठियूं ने मुर्सन के देण ला तैयार कोनन। आखिर इनन जे मर्ज ए बीमारी ते भी गालायो या न चो त माज बाज मटिया मटिंदु भी सही कुछ पर संत वठंदु आलम सही सराज मंद आयो मदीनो भी घुमाइंदो मक्को भी वाइदो भी मौलूद भी बिया बुजुर्ग भी मां कुछ पंजी बगिर हलाल कयूं वना मां भी तमा वांगुर चावर खादा है बोड़ को जवाब नो मान गाड़ी पयो बिठिया वाज करे गाड़ी ते चढ़ंदुम मानी ए रिज़्क न खारायो त अवा मुखे न मां अवा के कुरान वो बुधाए पो जै जी जरूरत आ। अजो गलत फैसला पिया चो वरी उन में कूड़ियों शायदियों पयूं अचन जेडी वडी तस्बीह तेडो वडो कूड़ वो ठप्पे कूड़ हणंदो जो शैतान भी फैसले मो उथी विदो त हाने जरूरत मुजी भी ना है हिन हिकड़े ही मुजी जाय वाला रे छडी। कुरान में फरमाए व कुल्ल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनक़िही मौलाना साहब पढ़ो तो सही सफीउल्लाह हे कुरान हो जाइए सिपारो 15 तर्जुमो कर तो पो मा गाड़ी ते चढ़ा यो कुरान सोचे मौलाना त क़यामत वारे ॾींहुं ये इंसान जी उथंदा इंदा के कब्र मो के बाहन जा सड़ल के दरियान में बुडल मानू चवंदा बुडियो सड़ियो मिट्टी थियो कुछ भी न थियो क़यामत जे फूक में ई मानू थी उथियो इंदो ए जी इंदो तो उन जे हथ में अल्लाह से हिकड़ो किताब दींदो छा दींदो जंहिंखे अमाल नामू तो चयो वञे भली पानी पानी हलाए संगत के खाराए बिरयानी वरी गोश्त हेड़े दौर में छा थो समझे माई एतरी खाधी आ जो तवा बोला खैर कजाए निकरी न अचे त तहां जी मां गाल छो कया। अल्लाह से मरहूम अजा मंजूर अमन जे रूह के जन्नत नसीब करे आमीन चो समझो। अमाल नामो इंदो अज जेके कूड़ गालाए व्यापार में कारोबार में बकरी शेली खपाए आयो पंहिंजी जिन्स खपाए आयो घर खां वठी कूड़ पियो गालाए याद पियो करे त हे कूड़ न हणा त केड़ो कूड़ हणा वरी जे मुंझे पियो त भाती पिया दसन से मुंझे त वरी पो हे कूड़ दब जाए
खाली न अच जाए, बे जो कम पूरो कयूं अच जाए, पो अगलो जाने उन जी किस्मत जाने। पर तू पंहिंजी शइ खपाए आ, अज खपाए पैसा बचई 1000 या 2 होडों अमल नामे में उहा शइ लिखजी वई त हिन फलाणी जगह ते ठप्पे कूड़ गालायो आ। हाणे कूड़ लिखोस, न मौलवी सां रियायत, न हाजी सां रियायत, न वडेरे सां रियायत, न तबलीग वारे सां रियायत। अल्लाह जो फैसलो समूरन जे लाइ चओ ॾाढा हिक जहिड़ो आहे। चओ समूरा व्याज पियो वठे, व्याज पियो ॾे, के खुलियम पिया हलाइनि, के चुप चाप में। तूं तोखे मां ॾियां थो, तूं एॾो हलाए जाए, मुंहिंजी ॻाल्हि कंहिंसां ई न कजाए। बिल्कुल सही आ, अगले भी तुझो चयो मञो, कंहिंखे ई न ॾसई, पर कुरान थो चवे रब खे इल्म। चओ चओ ॾाढा रब खे इल्म त हिन पाण त ॿिए खे ॾिनो त मुंहिंजी ॻाल्हि न कढजाए, उन बि जी ॻाल्हि न कढी, पर ख़ुदा क़यामत में कढंदुसि। लिखियो पियो आहे, मां न चयो आहे, कुरान में लिखियो पियो आहे। कंहिंखे तारा ॻाढ़ा करणा हुजनि त हेॾे कर त कढी छॾई, अला मूंते न कजाए। अजीजो नौजवानो जलसा थींदा किस्मत दा, कादन गोठ में भी 2 सालन को पहुंचो आ त जलसे में गालियूं त कयूं वञूं न। मन अल्लाह करे हिकिड़ो माण्हू भी बची पवे। गुजरल जुमो मुंहिंजो गोठ में हो, सॼो वाइज मां व्याज ते कयो। गोठ जी ख़बर त गोठ वारे खे न, संत संत भगवान चल रब कबूल करे, आमीन। ऐं मूंखे ख़बर पई त 2 ॼणनि सच्ची तौबा कई त असां व्याज न वठंदासीं, अॻिते न हलाईंदासीं। अञा मां उनखे चयो त जंहिंजो व्याज ते ॾिनल अथव उनखे फोन कयो त व्याज माफ़ थी, नूर खणी आ। मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी, रब अर्श ते राज़ी, कुरान कादन गोठ में राज़ी। हराम में मज़ो त आहे, चंडो हराम वॾी शइ आहे, पर होॾे नतीजो रिज़ल्ट वॾो निकिरंदो। कुरान जो फरमाए पंहिंजे हथनि में अमाल नामा हूंदल, किताब हूंदा। अल्लाह अज कादन गोठ जे जलसे में असां समूरा गुनहगार दुआ था घुरूं, ऐ अल्लाह अमाल नामो सजे हथ में ॾिजाए, ऐ रब इन इम्तिहाननि खां बचाए। अज ज़मीन जे वेसे ते माण्हू सिर पिया ॼनि, अज मींहं जे निकिरण ते लाश किरिया पिया थी, अज छोकिरियुनि जे झेड़नि ते कौमनि खे बाहियूं लॻी वयूं, गोठ तबाह थी विया। ओ मुसलमानो, ॾाॾंग टुटी आ, नानंग टुटी आ, हिक ॿिए उमिरि जा भाइर टुटी आ, जग बंद, रस्ता बंद, मिटी माइटी बंद, संगा बंदी बंद। जनाज़े जे नमाज में सको भाव, उन जे जनाज़े में सको भाव न वियो। 2 धुरियूं पढ़ल मौलवी तबको भाव के चयो अधो मरी वियो थी, के पूरे छॾियो, मां दुआ ते ईंदुसि। आयो बूट लाए वेठो, न कुलो अल्लाह न अलहम्द, हीअं करे इते करे चे रज़ा अल्लाह जी, रज़ा अल्लाह जी करे बूट पायूं, हो थो वञे पियो। अज जेका रिश्तनि खे बाहि लॻी आहे, उन जो पेर खणो त ज़मीन माल बनू छो था ॻाल्हायो? छा बाहि लॻी वई आहे? हाणे मां वागो 2 सवाल कंदुमि, उन जो जवाब ॾिजो, ऐं जवाब ॾाढा भी ॾिजो, सोचे सम्झी ॾिजो। जेके करे 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 मेड़े मेड़े मरी विया, मरण खां पोइ घणो खणी आ जवाब खाली? हलो इहो जवाब तव्हांजो दुरुस्त आहे। ॿियो जवाब इहो ॾियो त मोटंदा कॾहिं? सुम्मा इन्नकुम बाद ज़ालिका लमय्यतून सुम्मा इन्नकुम यौमल क़ियामत तुबअसून। वॾा ठठ वॾे गुरूर सां घुमे पियो, पोयों वॾा वॾा माण्हू गॾु, वॾा बंगला, हेलीकॉप्टर पियो बंगले में लहे, पर मौत न छॾियुसि। बंगला शीश महल हा, टाइलिसियूं मार्बलियूं हणाई,
ज़िलन जा माल, तालकन जा माल, सजे तक जे वोटरन जा माल पंहिंजे बंगले ते ख़र्च कई, पुटन के गाड़ियों, पोटन के गाड़ियों, उन जे नौकरन कमदारन के गाड़ियों, पर मौत न छजुसि, हो पियो थी हराम जो माल। पान खान साहब, भोतार साहब, चीफ साहब, वडेरो साहब, कामोरो साहब, ओ हुन कारे कलर में कब्रिस्तान में पियो थी। तव्हां जो वडो कब्रिस्तान आ लंजारी वाले इलाके में, छा नालो अथसि? भगोशे बाविंदो जलसन ते चंदान है। ओ अलाए केतरन कौमन जो असांजो कब्रिस्तान 21 कौमन जो आ। नूर शाह जाते हाणे जलसो हो, वडा वडा सरदार सुम्या पिया आहिनि, जमींदार सुम्या पिया थी, जेके तबलीग वारन के गाड़ियों दींदा हा, जेके आलमन के गाड़ियों दींदा हा, जेके मस्जिद दे लियो न पाइंदा हा, जेके मस्जिदन जा लौट फेराइंदा हा, असांजे बंगुलन दे मुंह न कयो। असांजा फैसला निंड थी खराब थे, उहे सुम्या पिया थी अघूर निंड में, वरी उथंदा भी कोन। मां वाइस पे कयो, अल्लाह शाहिदा इको साउंड टोले मछा लोड। खबर तरी पई जो 2-5 मिनटन में जलसे कराइण वारा वेचारा इन थोड़ो हाल को बेहाल दिठम। मस्जिद ते चढ़िया, मां हितों दिसां पियो, टोपन के फेरियों, जेको हेड़ो केड़े पासे टोपो उनके फेरियों, लही आया। मां जो छा मसइलो चे इन पासे ॾऊं असांजे फलाणे वडेरे जो बंगलो आ, उन जा 2 नौकर आया आहिनि, त मूं वटि फैसला आहिनि, तव्हां महिरबानी करे लौट के फेरियो, असांखे खलल थो पवे। अॼु उहे बि कबर में सुम्या पिया थी। हाणे ॿुधायो त खलल मौलाना माण्हू जी तबियत नासाज़ आ। अॼु मां इन क़ुरान जे जलसे में अर्ज़ पियो कया, मां न चयो आहे क़ुरान जो चए पढ़ूं, क़ुरान पढ़ूं। इन्नल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना, काथे भुलजी पवां त कारी साहब लुकमू ॾिजो, मां ख़ुशि थींदुमि। इन्नल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा ला तुफत्तहु लहुम अबवाब अस्समाए वला यदखुलूनल जन्नत हत्ता यलजल जमल फी सम्मिल यार। अबवाब अस्समाए, वाह मौलाना, लख थोड़ा तो जा। ये कुरान अंग्रेजी तो रही है, कापी बापी कर कम पट्टे। मां त तालिबन ते बि ख़ुशि थींदो आहियां, जॾहिं असां वाइज़ करण वारनि मुला भुलंदा आहियूं न त तालिब खिलंदा आहिनि। मां जो तव्हांजो खिलण जी सोन सुभान अल्लाह, वाह सही आहे। चओ क़ुरान सचो आहे। रब तो फरमाए जन असांजे क़ुरान जे आयतुनि खे कूड़ो समझो ऐं वॾाई कई, इन जा रूह जॾहिं मथे वेंदा त जन्नत अल्लाह दरवाज़ा आसमाननि जा न खोलाईंदो ऐं रब ऐलान कंदो त इन मुतकबिर फिरौन वॾाई खोर जो जन्नत में वञण ईअं मुश्किल आहे जीअं सुईअ जे पाखड़े मां उठ जो टपण। चओ चओ अचन था तबलीग वारा, असांखे थी न ईंदो आहे, हलो हलो होॾे वञो। अचन था आलिम, हे वाइदो कजो, हे वाइदो न कजो, असांजे तबियत जे ख़िलाफ़ आहे। लख दफ़ा तुंहिंजी तबियत न मञे पर क़ुरान ॿुधाइबो। अज़ीज़ो नौजवानो, अमीरो, सरदारो, पीरो, तव्हांखे पंहिंजूं ज़ाला आहिनि, हिकु अथव, ॿ अथव, टीं पढ़ण जूं, चोथी कर, क़ुरान थो चवे, पर कंहिं ॿी अधीअ ऐं कंहिं न्याणीअ कंहिं जे गैरत में हथ विधी त तुंहिंजा बंगला ख़ुदा टोड़े छॾींदो। ज़िना थी कर्ज़, चओ चओ ज़िना, आस्ते छो था चोटिजो, छो था वाइज़ मां थो कयां न, ज़िना कर्ज़ थी, कर्ज़ अॼु बि ॾींदे सुभाणे बि, कंहिं न्याणीअ, कंहिं अधीअ, कंहिं भेण, कंहिं जे घर जे अंदरि हथ विधुई, सरदार हुई, वॾेरो हुई, चीफ हुई, पीर हुई, मौलवी हुई, हाजी हुई, वापारी हुई,
भली तू बिजली जू तारा पंहिंजे बंगले ते हणाए पर जी अज के अदी जी इज्जत लुटी थी तुझी भी हफ्तो न गुजरंदो ई वीती जो खबर भी न पवंदे चो बेनियाज केरा डाढा चो शराब पी मस्त तो थे का न्याणी वने जी स्कूल कॉलेज अस्पताल का दी दवा दरमल का दी कमकार सा तो कुत्ते जा तारा और तुझा तारा एक जड़ा शर्म कर गैरत कर जय रसूल जो उम्मती ही उन नबी जे सबक ते अमल कर न त क़यामत में अमाल नामा खुलंदा चल रहम करे आमीन चो रब मुते हिन सभिनी ते जमायत ते अल्लाह तो ढक जाए बाकी जे मामलो खुली पियो न त पोए पटका तुरा भी अल्लाह जाने तो कम को नहीं दा छल को बाज करे खुदा जो कसम बोला ना कुरान दो फरमाए अमाल नामो मिलंदो जन के पान नंढो गुनाह समझो 5-8 गारियूं ॾेई छॾी हा मिड़े कहिड़ा गारियूं ॾींदो गिला करे छॾई कई माण्हूअ में उहो ॾोह हुयो भी न पर क़ौम में उन ते इल्ज़ाम हणी ऐं बोतान हणी एॾो ज़लील कयईंसि जो चटी भी भरियई गोठ भी छॾियई 5 साल गोठ अचण ते पाबंदी लगी वई हुयो गुनाह हो पर इल्ज़ाम हणी छॾियई खुदा ॾिसे थो इन्हनि ॾोहनि जे करे निमाज़िन जूं निमाज़ां वेंदियूं रोज़ेदारनि जा रोज़ा वेंदा हज वारनि जा हज वेंदा असां वाइज़नि जा वाइज़ लुढ़ी वेंदा छो त क़यामत में बदिलो मिलंदो मज़लूमनि खे बदलो किए मिलंदो जो हिनन जो अमल वेंदा हुनन जा गुनाह हिनन दे इंदा फैसलो ई थींदो खुदा पनाह दे आमीन त चोदा जा बाकी ई कन्न ते तरो न रख जाए त जेको कयो में ये वणियो ती थियो ई न थींदो बस वाला बे कयो एको मरियो त छा खणियो गला मरण को मोटंदो करे सुम इन्नकुम यौमल क़ियामा पर उहा वापसी ॾाढी ॾुखी हूंदी क़यामत वारो ॾींहुं मां न चयो हिन सुहिणे क़ुरान चयो कान मिक़दारुहु 50 अल्फ सन हिकिड़ो ॾींहुं 50,000 वरे जो ॾींहुं हूंदो ज़मीन ट्रामे जी हूंदी यौम तुबद्दलुल अर्ज़ु गैरल अर्ज़ि ओ कलमे वारो उहो ॾींहुं ख़तरनाक हूंदो यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि ज़ालिम पंहिंजा हथ खाईंदा उहो ॾींहुं ख़तरनाक हूंदो वमताजुल यौम अय्युहल मुजरिमून रो फरमाइंदो ॾोहारी जुदा थियो मुंहिंजे नेकनि खां उहो ॾींहुं वॾो ख़तरनाक अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम जाते हथ ॻाल्हाईंदा ज़बान ॻाल्हाईंदी उज़वा ॻाल्हाईंदा उहो ॾींहुं तमामु वॾो अणाओ ॾींहुं हूंदो ॾोहारनि मुजरिमनि जे लाइ यौम तबियज़्ज़ु वुजूहुम व तस्वदु वुजूहुम हिकड़नि माण्हुनि जा मुंह अछा हूंदा ॿियनि जा मुंह हिकड़नि जा कारा हूंदा उहो ॾींहुं क़यामत जो ख़तरनाक ॾींहुं हूंदो फरमाया अय्युहन नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लत साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़ियतिन अम्मा अर्ज़त खीर पिया का बच्चा अमड़न को विसरी वेंदा हामिला मादिन जा हमल किरी पवंदा माण्हू नशे में हूंदा पर नशो न हूंदो वतरन्नास सुकारा वडेरो सरदारो भोतारो अज तवां जे पादर में मोचड़े में अज पुलिस भी तवां जी वांगारू सुभाण कोई जे कम न इंदो ला तज़र वाज़रतु विज़र उखरा अबो बेजार अम्मा बेजार यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबीही अबो होडे भजंदो अम्मा होडे भजंदी भाइर होडे भजंदा कोई कंहिंजे कम न इंदो ज़ुल्म ओतिरो कर जेतिरो क़यामत में पादर सही सके अज मूंखे इन जलसे नु क़ुरान जो मींहुं वसाइणो आहे बने के को थुक भी न हणे गिराट
अगिम तो सोरन वारे ते हाइफा जेको पराव बनू सोरे या कब्जो करे नंबर बियो वरी मां उन्हनि खे अर्ज़ कयां थो जे करे जो तुझो बनू सोरियो अथई त क़यामत में 7 ज़मीना टिकणे ते हूंदसि तू सब्र कर झेड़ो न कर बदलो थींदो चओ हां मां अर्ज़ तो कयां गॾे सॾे विड़ो न झेड़ा न कयो पंहिंजे क़ौम ऐं बचनि ते रहम कयो फसाद जो नतीजो ॾुखियो आहे फसाद में नस्ल फसल तबाह थींदा आहिनि छॾे जो झेड़े खे रख रब ते रब वॾी शान आहे क़ुरान जो फरमाए कुल हुवल्लाहु अहद हेॾे तवजो आहे मां हिकिड़ी जगह तो गुज़रियुमि माण्हू वेठा हुजनि घणा कुरान पाक में खट ते हुजनि बाबा छा थियो आहे जे फलाणे माण्हू कब्रिस्तान में हर वियो आहे त इहा बचत ज़मीन सरकारी आहे या मां खणी आयो असां आया आहियूं बाबा कुरान थी तो ॿियो ई गंज आहे गंज बंज हुजे न हुजे मां इहे झतां बि पोखींदुमि खजूं भेड़ुमि हलो बाबा माण्हुनि वीचारा सब्र कयो ॾाढो मुड़ुस जेको उन जो अंजाम थियो उहा त कोन करे सघियो आबाद जेके खजूं पोखियूं सभु सड़ी वई सम्झो था मुंहिंजे साम्हूं मां ॾिठियूं पोखियूं बि वरी सड़ी वयूं हिकु बि न थी उहा बि ॾिठी पर बीमारी अहिड़ी थी जो बदले में 20 जरेब जेका अॻु में मिल्कियत ज़मीन उहा बि विकियईं पछाड़ीअ खट जे तां घटऊं उथंदो वेहंदो हो हेठों बाल्टी ऐं तगारी रखंदा हा आवाज़ बंदि थी वियो पोइ कॾहिं कॾहिं हथु हलंदो हुउसि त हुन ते लिखंदो हो ॿ अखर लिखियईं त मूंखे माफ़ कजो मां वॾा ज़ुल्म कया आहिनि पर हाणे साईं माफ़ करे त केरु करे पकिड़ण वारी ज़ात त ॿी आहे न उहो डर ॾे त डर माण्हू छा डर माण्हू ज़ालिमनि खे छा कंदा आख़िर पर खुदा त आहे न साईं कारी साहब गरीब त ज़हर जो ढुक पी वेंदो पर मथी ज़ात वॾी आहे इन बत्श रब्बिक लशदीद तवज्जो कीमती वाइस पियो कयां दिल में छपियो ऐं छड़ो दिल में न छपियो अॼु इरादो करे निकिरो त इंशाअल्लाह अमल कंदासीं चओ चओ समूरा हाँ तू डर दे रस तू वेही रस्मी पर रब ते रखी रब आहे पर मां उन्हनि खे बि चवां थो भोतार हुजनि ज़मींदार हुजनि वॾेरा हुजनि कामोरा हुजनि MP MLA वज़ीर हुजो तव्हां हाणे हथु कयो आहे माण्हुनि जो माल खाई पर जॾहिं ख़ुदा बिब फाड़ियो पोइ ख़बर पवंदी हिते बिब न बि फाटी क़बर में त ॿिए ॾींहुं ठकाव कंदे तो समझो आ त खेल आहे तमाशो आहे कुरान पढ़ो कुरान पढ़ो हे जो लिखियो पियो मां हाणे आयत पढ़ी त ज़ालिम क़यामत में पंहिंजा हथ खाईंदा चबाड़ींदा रड़कींदा पंहिंजे हथनि खे पर उन महिल थींदो कुझु कोन काल सऊफिया वला तुकल्लिमून भौंका कयो तीखा कयो रड़ियूं कयो और फरमाइंदो हाणे मूंसां न ॻाल्हायो तव्हां ॾे क़ुरान आयो तव्हां ॾे वाइज़ आया तव्हां खे दीन पहुचायो पर तव्हां हिकु न ॿुधी तव्हां ज़ुल्म ते संदरो ॿधी बीठा हो मियां को दुनिया में आहे राणू राणी आहे को दुनिया में इंसाफ न्याणियों बेचारियों जुल्म में चक्कीअ में पीसजन थियूं अज हिन धरतीअ ते जेड़ो जुल्म न्याणियुनि सां आहे एड़ो जुल्म धरतीअ ते मौलाना कंहिं ॿिए सां न आहे अज जेको जुल्म पियो हले दुआ कयो त ख़ुदा हया ॾे सभिनी खे आमीन ऐं मुंहिंजा करीम अल्लाह समूरनि ते राज़ी थी आमीन त चो बाबा साईं पंहिंजो हक़ जेको रब तव्हांखे ॾिनो आहे उन ते इत्तिफ़ाक़ करे वेही रहो छॾ व्याज खोरी छॾ जुआ जा अड्डा न कर जिन्स में मिलावट न कर माण्हुनि सां ॿ नंबरी केतिरी करे केतिरी कंदे भला कर बि सयूं उहो त कर न जेको खणी त हले मुंहिंजा सोना मरण महिल इहे 2 कपिड़ा कफन जा सो बि ख़ुदा ॼाणे जो कंहिंखे नसीब थियनि
कुरान जो फरमाए क़यामत वारे ॾींहुं जॾहिं ख़ुदा फरमाईंदो अॼु नेकनि खां मुंहिंजा ॾोहारी हे मुजरिम मुंहिंजे बाननि खां जुदा थी बीहो। इहा केॾी ख्वारी आहे क़यामत में पंहिंजा हथ खाइनि। इहा केॾी ख्वारी आहे ॻाल्हायो। हंजले खे जेको हट तो दुकान तो खट मिठड़ो वठणो आहे बस खाई छॾणो आहे ईअं न थींदो। मुझो सजो रुख जो वाइज जो हिन पासे अची वियो न जॾहिं तव्हां हिन ॾे ॾिठो त मां रुख हिन ते वाइज कयो। अॼु हिन में दीद थी क़ुरान तो चवे तुझे हिक हिक ज़ुबान मां निकतल लफ़्ज़ जो ख़ुदा किताब थो ठाहे जेको पेरनि सां कई हथनि सां कई दिमाग़ में सोची ज़ुबान सां ॻाल्हाई उन जो अमाल नाम में तुझे साम्हूं हूंदो। पढ़ी करे चवंदो ला युगादिर मकामी न ॿाहिरि आहिनि। हा वाइज जो टाइम पूरो थिए तो ॿ लिखिजो बस साईं खे गुज़ार सां पाण में आऊं। मां देरी न कंदुमि चिठी न लिखी सघो त चोले खे थोरो मोटो ॾिजो। ड्रेग न आहे बस 5 मिंट वाइज हुजे छड़ो समझो। ला युगादिरु सगीरतहु वला कबीर बोलो ना मां त कॾहिं करे कंदो आहियां। क़ुरान सॼो भरियो पियो आहे। मूसा जी क़ौम ते अज़ाब आयो लूत जी क़ौम ते अज़ाब आयो आद जी क़ौम ते 7 रातियूं 8 ॾींहं हवा गुली हज़रत नूह क़ौम खे एॾो पिटियो ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दयारा हेठों मथों पाणी आयो क़ौम तबाह थी वई। उन जो क़ुरान खां पुछो अथव इन क़ौमनि में गुनाह कहिड़ा हुआ। शुएब नबी जी क़ौम तोर माप में ठगी बाह जो अज़ाब। लूत नबी जी क़ौम जिनसी गुनाह में पत्थरन जो मींह वसियो। हेॾे क़ुरान तो खोलियो मुंहिंजा मिठा क़ुरान तो खोले। खुदा चयो त छंछर ते मछी न मारियो त उन ॾींहुं मछी पिया मारनि खुदा पकड़ियो न पकड़ियो। 7 रातियूं 8 ॾींहं आद जी क़ौम ते हवा। कुरान दो चवे व अम्मा आदुन फउहलिकू बिरीहिन सरसरिन आतिया सखरहा अलैहिम सबअ लयालियु व समानियत अय्यामिन हुसूमन फतरल कौम फिया सरा कअन्नहुम आजाज़ु नखलिल खाविया फहल तरा लहुम मिन बाकिया। तो कुरान सच्चो आहे। 7 रातियूं 8 ॾींहं हवा। हवा एडी ही जो मानुन जा पैर भी जमीन तो पटजी आ। आद जी क़ौम जा कद खजन जेडा कद हा पर पाण झले न सघिया। हवा हिय जो ताकत हलाई अज टावर ए बिजली जा थंबा किरंदा आहिन। आद जी क़ौम वारी हवा में छतियूं उडामी वयूं। ये जबलन में ठहियल घर पाणो पटजी आ। क़ौम मथे निकरी वई कदी मुंडी हेठ ते पैर मथे कदी पैर हेठ ते मुंडी। ये कबूतर कलाबाजू खाइंदो आ। ये कदी कदी वाचूड़ो ईंदो आ पाण वट वाचूड़ो ॾिठो त वो कलाई उडारींदो आ। और छापरा आद जी क़ौम के हवा हिय वेड़े सेड़े हिय जो पटियो। चओ कुरान सच्चो आ। चओ राजा कुरान हा वडाई तकब्बुर गुरूर। छाजो कुरान छाजी दाढ़ी छाजा पटका। ए मौलवी रड़ियूं न कनी तो मुल्क के बाहि लगी वञई। खुदा जो कसम और मौलवी भी है जमीयत उलमा इस्लाम वाला। ई तो के हजारे दरगाहों सिंध में नजर इंदो। हिक दरगाह वारे मुरीद कढी और नबी जे खत में नबूवत ला को रोड बंद कयो आ तो उथी करे दसे उसी करे दसे जो मुके खबर ना है ता छो को नबी जे नाले ते खाई पली पिया हो जे उसे जो ढोर पलियो आ अचो न रोड ते। बस जड़ो ही खत्म। एडो शायर एडो मौलवी एडो कारी साहब कुरान जो तिलावत वरी वाइज बे दफे कंदा से।
हाली जेका गाल थी अल्लाह इन ते पेरियों मुखे पो ॿियनि खे समूरनि खे अमल जी तौफ़ीक़ दे। अॼु को माण्हू हिम्मत करे ऐं जुर्यत करे रब खे राज़ी करण जे नियत सां कंहिंखे हक़ सॾु करे मोटाए ॾे त हे तुंहिंजो हक़ आहे मां ॾिनो माए ख़ुदा ॾिसे थो इन जहिड़ो अमल चओ चओ समूरा को ॿियो अमल कोन्हे। छिपा टरंदियूं आहिनि छिपा छड़ो हिकिड़ो माण्हू गार में फाथा पोइ उन्हनि मूं हिकिड़े नेकी बयानु कई अल्लाह से मुंहिंजे मज़दूर जी मज़ूरी रहियल हुई पोइ हुन जी मज़ूरी मां पाले ऐं वॾी कय में पोइ सालनि खां पोइ आयो कि मूंखे मज़ूरी ॾे त मां ॿकरियूं अन्न मीहूं सामान पियो ॾियांसि तोॾे मुंहिंजी मज़ूरी ए ॿ टे रुपया हे सामान छो थो ॾे कि तुंहिंजी मज़ूरीअ खे मां पालियो आहे तुंहिंजो हक़ आहे। अल्लाह साईं जो मुंहिंजी इहा नेकी क़बूल आहे त रब मुंहिंजे मथां इहा छिप टरी वञी उन नेकीअ जे पेश करण जे करे रब अज़ाब ऐं छिप टारे छॾी। अॼु जेकॾहिं कंहिं हक़ कंहिंजो आहे ऐं मोटाए ॾे त ख़ुदा अर्श ते राज़ी थींदो। व्याज ते कंहिंखे पैसा ॾिनासीं त वञेसि चवेसि व्याज माफ़ थी मूर किस्तनि में आस्ते आस्ते करे ॾे मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी रब अर्श ते राज़ी। न्याणी रुसारे विहारी थी सिज न लहे वञी करे ॾेई अच मालिकनि खे अबा फ़ैसला पिया कंदासीं पर इहा ज़ाल तुंहिंजी आहे बच्चा तुंहिंजा आहिनि सिकी मोह आहे हे वठ न्याणी पोइ वरी ॻाल्हियूं पयूं ॻाल्हियुनि सां थींदियूं। आहे को जवान जेको दिलि में इरादो कयूं वञे त इंशा अल्लाह ताला इन सोणे सबक ते अमल कंदासीं। अल्लाह से मरहूम जे रूह के जन्नत दे उन जे पुटरन जी खैरात अल्लाह से कबूल फरमाए। रब साईं अदा ज़मीर में वडी हिम्मत कई आ चारन अबे जे ला पर हे जो को कम कयो न मां चयो मान जो खैरात त थींदी आ मानु खाइंदा वजना पर जो को जलसो रखियो तव आल माया केतरी जमायत वेठी आ खैरात त हुई पर खीर हुई पर जॾहिं कुरान पढ़ियो त वरी खंडरू पइजी वयूं मिठाइयूं पइजी वयूं खैरात जा चार चंड मुझे कब्र ते लगी विया। अल्लाह से दा मंजूर मुंजी बख्शिश फरमाए भाई जहान रब समूरन जा सोहना करे। 28 नवंबर ते सखर में कॉन्फ्रेंस आ काई नवंबर 28 नवंबर बाबुल इस्लाम वडी कॉन्फ्रेंस आ अवां के दावत है अवां के पहुंचणो आ भरपूर शिरकत करनी आ। हिन मल आलिम हंगामी हालत में हिन वाह राशिद महमूद तुझे कदमन के सलाम वा वडो मुकाबलो कयो तई हराम खोरन जा भी टोला संदरो बदी बीठा हन पर हे भी शहीद जो पुत्रा हिन भी अखिन सा क्यों मिलाए मुकाबलो कयो आ। अल्लाह उन जे हयाती जी सेहत जी बच्चन जी घर जी हिफाजत करे आमीन जो। मौलाना अजकल हर को लिखे थो पर हे जवान मैदान में आ हिक कॉन्फ्रेंस बी टी काजानी व्याजी बिरन में लिखी वंज भया मुलाओ थी प्यान हाने सखर जो वडो इम्तिहान आ इंशाअल्लाह भरपूर नंढा वड्डा कोढ़ा मरीज सेहतमंद अज अहद कयो त इंशाअल्लाह इन जलसे में शिरकत कंदासे। हयाती रही 28 नवंबर शाम जो सखर जे अंदर उलमा जे सदते लबैक कंदासे इरादो आहे समूरन जो। अल्लाह ताला जो हामी नासिर व आखिर दावाना अनिल हम्द।